अस्सलाम अलैकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर खान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 6 जे चैप्टर 2 जो टॉपिक जंहिंमें चए थो वेरीफाई कम्यूटेटिव एंड एसोसिएटिव लॉ अंडर एडिशन। मतिलबु हाणे ऑपरेशन कहिड़ो यूज़ करिणो आहे असांखे, एडिशन मतिलबु जोड़ जो ऑपरेशन, ठीकु आहे, ऑफ होल नंबर्स। छा में? होल नंबर्स में, जंहिंखे सिंधी में चऊं त सॼनि अददनि में जोड़ जे लिहाज़ खां मतिलबु अंडर एडिशन मटा सटा ऐं संगत वारी ख़ासियत। मटा सटा मतिलबु कम्यूटेटिव प्रॉपर्टी, संगत वारी ख़ासियत मतिलबु एसोसिएटिव प्रॉपर्टी जी चकास करणु। इनखे असांखे छा करिणो आहे? वेरीफाई करिणो आहे। मटा सटा वारी प्रॉपर्टी ते अॻ में अचूं था त होल नंबर छा हूंदा आहिनि, असां पढ़िया आहिनि 0 खां वठी 1 2 3 4 अप टू सो ऑन। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त मटा सटा में चए थो त के बि तव्हां ॿ नंबर खणो, जीअं 2 + 6, तव्हां इन्हनि खे हीअं एड कयो या वरी इन्हनि खे मटाए करे अॻ में 6 रखो पोइ 2 रखो, जोड़ कयो त ॿिन्हिनि जो जवाबु साॻियो अचे। हाणे 6 + 2 या 2 + 6 = 8 ऐं 6 + 2 = 8। ॿई साइड बराबरि आहिनि, ही साइड बि बराबरि आहे, ही साइड बि बराबरि आहे, माना इहा असांजी मटा सटा वारी ख़ासियत आहे, कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे। इन खां पोइ असांजी वरी ॿी प्रॉपर्टी ईंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं एसोसिएटिव प्रॉपर्टी, मतिलबु संगत वारी ख़ासियत। हिन में छा हूंदो आहे? 3 नंबर हूंदा आहिनि। अॻ में मां चवां त हीअं था असां प्लस कयूं त 2 + 3 + 6, या वरी मां हीअं लिखां 2 + 3 + 6। हाणे हिन में छा आहे त अॻ में असां हिन साइड में छा आहे 2 ऐं 3 खे प्लस था कयूं, पोइ उनजो जेको जवाबु थो अचे उनखे में 6 था प्लस कयूं। हिन में वरी छा आहे, अॻ में असां 3 ऐं 6 खे था प्लस कयूं, पोइ उनजे जवाब में 2 था प्लस कयूं। ॾिसूं ॿिन्हिनि जो जवाबु साॻियो थो अचे। 2 + 3 छा थी वेंदो? 5 + 6 = हिते 2 प्लस अॻ में ब्रेकेट छॾायूं 3 + 6 9 ऐं 5 + 6 = 11 2 + 9 = 11। ॿई साइडियूं बराबरि आहिनि, इनखे असां चवंदा आहियूं संगत वारी ख़ासियत। हाणे कम्यूटेटिव प्रॉपर्टी में असां 2 नंबर खणंदा आहियूं ऐं संगत वारी ख़ासियत में छा हूंदा आहिनि? 3 नंबर हूंदा आहिनि। त उन्हनि मां अॻ में के बि 2 नंबर प्लस कयो, पोइ 3 एड कयो, वरी उन्हनि खे मटाए करे अॻ में ॿिया 2 नंबर प्लस कयो, वरी पोइ 3 नंबर प्लस कयो त जवाबु छा अचे? साॻियो अचे। इनखे असां चवंदा आहियूं संगत वारी ख़ासियत। हाणे इहे ॿई ख़ासियतूं छा आहिनि? विच में असां साइन कहिड़ी यूज़ कई आहे? ऑपरेशन एडिशन जो यूज़ कयो आहे, प्लस जो, जोड़ जो। त इन करे असां चवंदा आहियूं अंडर एडिशन या जोड़ जे लिहाज़ खां। उमेद आहे तव्हांखे ही ॿई प्रॉपर्टी सम्झ में आयूं हूंदियूं। अस्सलाम अलैकुम।